केनियन सदर खे जांच रिपोर्ट शेयर करण लाइ बि चयो वियो आहे। पाक फौज केनिया में क़त्ल थियल सहाफ़ी अरशद शरीफ जे केस जी शफ़ाफ़ जांच कराइण लाइ हुकूमत खे ख़त लिखी छॾियो। GHQ पारां हुकूमत खे लिखियल ख़त में चयो वियो आहे त सहाफ़ी अरशद शरीफ जे क़त्ल जी शफ़ाफ़ जांच कराई वञे। वाक़े खां पोइ इदारनि ते इल्ज़ाम लॻाईंदड़नि ख़िलाफ़ बि आईन मूजिबि कार्रवाई कई वेंदी। केनिया में पुलिस तां क़त्ल थियल सीनियर सहाफ़ी ऐं एंकर पर्सन अरशद शरीफ जो मढ़ नेरोबी खां दोहा पहुचायो वियो। अॼु मक़तूल सहाफ़ी अरशद शरीफ जे मढ़ खे दोहा खां इस्लामाबाद लाइ रवानो कयो वेंदो। अरशद शरीफ जे मढ़ जी तदफ़ीन ख़मीस ते इस्लामाबाद में कई वेंदी। इस्लामाबाद हाई कोर्ट अरशद शरीफ जे क़त्ल जी जांच लाइ कमीशन जोड़ण वारी इस्तदा रद्द करे छॾी। चीफ जस्टिस अतर मिनल्ला रिमार्क्स ॾिने चयो आहे त उन वक़्तु अदालती कमीशन जी ज़रूरत न आहे। रियासती इदारा मामिलो हल करे सघनि था। जांच में थींदड़ अॻभराई बाबति सहाफ़ी तंज़ीमुनि खे एतमाद में वरितो वञे। एशियन निज़ाद ऋषि सोनक बर्तानिया जो वज़ीर आज़म थी वियो। बर्तानिया जे बादशाह चार्ल्स ऋषि सोनक जी वज़ीर आज़म तौरु मंज़ूरी ॾेई छॾी। बर्तानवी वज़ीर आज़म ऋषि सोनक पंहिंजे पहिरीं ख़िताब में चयो आहे त बर्तानिया सख़्तु मुआशी बहरान वारी सूरतहाल खे मुंहुं ॾेई रहियो आहे। मईशत जी बहितरीअ लाइ सख़्तु क़दम खणंदासीं। PTI चेयरमैन इमरान ख़ान चयो आहे त रिढुनि ऐं ॿकरियुनि न बणिजो जेसि ताईं ज़िंदगी आहे। ज़ालिमनि जो मुक़ाबिलो कंदो रहंदुसि। पेशावर में तक़रीब ख़िताब कंदे इमरान ख़ान चयो त जॾहिं को ताक़तवर हुजूम माण्हुनि खे ड्रेजारणु शुरू करे त जिहाद फ़र्ज़ु बणिजी वेंदो आहे। मुआशिरे खे ज़िंदा रखण लाइ मुक़ाबिलो करणो पवंदो। सुठी ऐं ख़राब में फ़र्क़ु न कंदड़ क़ौम तबाह थी वेंदी आहे। शुगर मिल्स मालिकनि जी होड़ बरक़रार। 15 नवंबर खां शुगर मिल्स हलाइण खां इनकार करे छॾियो। कमनि जी अघ बाबति सूबाई सलाहकार मंसूर वसाणी सदारत हेठि शुगर केन बोर्ड जो इजलास बिना नतीजे ख़तमु। पासमा 15 नवंबर खां शुगर मिल्स हलाइण खां खंडु एक्सपोर्ट करण जो शर्त रखी छॾियो। आबादगारनि पारां कमनि जो अघु 330 रुपयनि ताईं फी मण मुक़ररु करण ऐं शुगर मिलियूं 15 नवंबर खां हलाइण जो मुतालबो। मंसूर वसाणी चयो आहे त गुज़िरियल साल जीअं हिन भेरे बि कमनि जो सुठो अघु मुक़ररु कयो वेंदो। पाकिस्तान समेत दुनिया जे केतिरनि ई मुल्कनि में मुअतल थियल व्हाट्सएप सर्विस 2 कलाकनि बाद बहाल। मेटा तर्जुमान चयो आहे त व्हाट्सएप जी मुअतली जा कारण मालूम करण लाइ जांच करे रहिया आहियूं। व्हाट्सएप सर्विस जे मुअतलीअ ते ट्विटर ते दिलचस्प मेम्स बि शेयर कयूं वयूं। टकराव कंहिंजी बि मुफ़ाद में नाहे। इमरान पंहिंजनि दावाउनि में फासी पियो आहे। इज़त बचाइण लाइ कुझु न करे सघे थो। घरू वज़ीर राना सोनाला चयो आहे त सॼी दुनिया खे चोर चोर सड़ींदड़ पाण चोरी कंदे पकड़िजी पियो आहे। जथनि ज़रिए चढ़ाई करण जी कंहिंखे बि इजाज़त न ॾींदासीं। सऊदी जे सरकारी दौरे ते पहुतल वज़ीर आज़म शहबाज शरीफ जी रियाज़ में फ्यूचर इन्वेस्टमेंट कॉन्फ्रेंस में शिरकत लाइ पहुची वियो। शहबाज शरीफ कॉन्फ्रेंस खे ख़िताब बि कंदो। वज़ीर आज़म सऊदी दौरे दौरान वली अहद मोहम्मद बिन सलमान सां बि मुलाक़ात कंदो। इलेक्शन कमीशन में पंजाब अंदरि मकानी चूंडुनि वारे मामले ते ॿुधी। पंजाब में मकानी चूंडुनि जे हवाले सां हुकूमती रिपोर्ट रद्द। चीफ इलेक्शन कमिश्नर रिमार्क्स ॾिने चयो आहे त पंजाब में 3 भेरो मकानी तकबंदियूं करणु मश्करी आहे। मुल्क जी का बि हुकूमत मकानी चूंडूं कराइणु नथी चाहे।
सिंध हाई कोर्ट में कराची के पाकिस्तान पोस्ट ऑफिस कोऑपरेटिव हाउसिंग सोसाइटी कब्ज़े केस की ॿुधणी। अदालत डिप्टी कमिश्नर ओभर के कब्ज़ो ख़त्म कराने लाइ ऑपरेशन की हिदायत करे छॾी। पुलिस ऐं रेंजर्स के इंतजामिया सां सहकार करण ऐं 14 दिसंबर ताईं कब्ज़ो ख़त्म कराए रिपोर्ट पेश करण की हिदायत। नेपरा के इलेक्ट्रिक के वापेदारनि लाइ बिजली ₹4.70 फी यूनिट सस्ती करण की मंजूरी ॾेई छॾी। बिजली अघनि में घटिताई सेप्टेम्बर की माहवार फ्यूल एडजस्टमेंट की मद में कई वई। नेपरा चेयरमैन चयो आहे त के इलेक्ट्रिक पंहिंजनि ज़रियनि मां ट्रेन ते महांगाई बिजली पैदा कई जॾहिं त के इलेक्ट्रिक ॿियनि ज़रियनि खां ₹37.74 में फी यूनिट बिजली पैदा कई। के इलेक्ट्रिक ॿाहिरें ज़रियनि खां ₹13.12 फी यूनिट बिजली ख़रीद कई। इलेक्शन कमीशन पारां इमरान खान के नाअहल करार ॾियण वारी फैसले दौरान गिरफ्तार पीटीआई एमएनए सालेह मोहम्मद सां पुलिस जी नारवा सलूक खिलाफ सुप्रीम कोर्ट ॿाहिरां एहतजाज। शाह महमूद कुरैशी, असद उमर, असद कैसर, शिबली फराज ऐं ॿियनि अॻवाननि एहतजाज कंदे चयो त इलेक्शन कमीशन ॿाहिरां चूंडियल नुमाइंदे जी तज़लील कई वई। कराची के क्लिफ्टन वाले इलाके में मासूम बाड़ी से ज्यादती केस में पुलिस के सुस्ती बरकरार। जवाबदार अञा ताईं सोघा न थिया। अस्पताल में दाखिल बाड़ी की हालत बेहतर थियण लगी। पुलिस गिरफ्तार 5 शकी जवाबदारन जा बयान कलमबंद करे वरता। शकी जवाबदारन जा DNA लाइ जुज़ा वरता वया। सिंध में बरसात ऐं ॿोॾ बाद पखिड़ियल बीमारियुनि ते ज़ाब्तो न आयो। तब्दील थियल मौसम में भी ॿारनि जूं जानियूं गिड़काइण लॻियूं। मुख़्तलिफ़ बीमारियुनि ऐं थधी विघे वधीक 5 ॼणा फोत। तंगवाणी ऐं थाणे बुलाखा में मलेरिया विघे 2 ॼणा फोत। पीरवसन में थधि विघे नीगर फोत थियो। सन में प्राइमरी उस्ताद गेस्टो विघे ऐं नसीराबाद में पीरसन औरत हयाती विञाए वेठी। सिंध हाई कोर्ट मुबैना तौर गिरफ्तार करे गुम कयल 2 औरतुनि समेत 3 ॼणनि खे बाज़ियाब करण जो हुकुम ॾेई छॾियो। SSP सखर संघार मलिक अदालत में पेश थी 3 ॼणनि जी गिरफ्तारी खां अणॼाणाई ज़ाहिर कई। SSP चयो त GIT जोड़ी वई आहे। जांच लाइ वक़्तु ॾिनो वञे। न्यू पिंड सां वास्तो रखंदड़ मिसमात अमीर ज़ाती पंहिंजी माउ हफ़ीज़ा ऐं भाउ जानसेब खे गुम करण ख़िलाफ़ दरख़्वास्त दाख़िल कराई हुई। दरख़्वास्त गुज़ार मूजिबि अमीर ज़ाती खे भी गिरफ़्तार करे गुम कयो वियो आहे। खैरपुर के काज़ी पाड़े में पैसा घुरण तां बासरन छुरिन जा वार करे नौजवान के मरणी करे छॾियो। गणती जोगी हालत में अस्पताल मुंतकिल। वारसन मूजिब नौजवान गुलाम मुर्तज़ा मैतलो के मोहसन शाह ऐं बाबू कुरैशी छुरियूं हणी क़त्ल करण की कोशिश कई। इंसाफ़ कयो वञे। खानपुर वासी चौपाए माल जो वापारी 2 ॾींहनि खां पुरस्कार नमूने गुम। वारसन पारां अगवार शक ज़ाहिर। ॻोल्हा में मदद की अपील। घोटकी पुलिस ॾोहनि ते ज़ाब्तो आणण में नाकाम। केतिराई मुगवी अञा ताईं धाड़ेलनि वटि यरगमाल। पुलिस मुगविन खे बाज़ियाब कराइण में नाकाम। धाड़ेलनि घोटकी पुलिस खे खुलियल तौर धमकियूं ॾियण लॻा। धाड़ेलनि जूं घोटकी पुलिस खे धमकियूं ॾियण वारियूं वीडियो सोशल मीडिया ते वायरल। साल जो ॿियो ऐं आख़िरी सिज गिरण शुरू थी वियो। सिज गिरण यूरोप, उत्तर अफ्रीका, एशिया के ओलहंदे मुल्कनि में ॾिठो पियो वञे। पाकिस्तान में जुज़वी सिज गिरण 6 वॻे ख़त्म थींदो। ऐं सिंध जी लोक गुलूकारा जी ज़रीना बलोच विछोड़े के 17 साल मुकमल। जी ज़रीना बलोच पारां ॻायल गीत अॼु भी मक़बूल बणियल।